जो इतने खूबसूरत मेहमानों का वेलकम अगर ऐसे हुए तो मज़ा नहीं आता। सिंधी में क्या खूब फरमाया है कि तोखे केर विसारे साईं तोखे विसारण ओखो हूंदो, तोखे केर विसारे साईं तोखे विसारण ओखो हूंदो, पाणी पाण सां दोखो हूंदो, जैसी मौत न मारे साईं तोखे केर विसारे साईं। जीवन जो तू चंड आहीं ॼण तू को समुंड आहीं, जीऊं था तुझे सारे साईं तोखे केर विसारे साईं तोखे विसारण ओखो हूंदो, पानी पाण सां दोखो हूंदो। हम मशगूल हैं हमारे मेहमानों के जिनने हमें ज्वाइन किया है। आपकी तालियों में बड़ी कंजूसी है। अभी तो ये प्रोग्राम का आगाज हुआ है। आपके दोनों हाथ की आवाज़ जब उनके कानों तक पहुंचेगी तो शायद हमें लगे कि वो आए हैं। हम सारे मेहमानों का दिल की गहराई से एक बार फिर से वेलकम करते हैं। बहुत खूबसूरत लाइन यहाँ पे याद आ रही है कि किसी को कुरान में अल्लाह न मिला, किसी को कुरान में अल्लाह न मिला, किसी को गीता में भगवान न मिला, किसी को कुरान में अल्लाह न मिला, किसी को गीता में भगवान न मिला, उस इंसान को क्या मिलेगा खुदा और भगवान, उस इंसान को क्या मिलेगा खुदा और भगवान जिस इंसान को इंसान में इंसान न मिला। यकीनन हम जो बात करते हैं मोहब्बत की बात करते हैं, दुनिया के सारे मज़ाहिब इंसानियत की बात करते हैं, दुनिया के सारे मज़ाहिब रवादारी की बात करते हैं। रवादारी का आगाज़ तो हो चुका है। हम अतिका इसके बाद हमारे पास कोई शायद गेस्ट था जो वेलकम करने के लिए आया था। जी हम हमारे जो साथी हैं रवादारी तहरीक के साथी हैं रऊफ फारिस दायो साहब को आपकी भरपूर तालीम में यहाँ पे दावत देना चाहूँगा। वो आएँ और वेलकम स्पीच पेश करें आपकी ज़ोरदार तालीम में। हमारे जो साथी हैं रवादारी तहरीक के साथी हैं रऊफ फारिस दायो साहब को आपकी भरपूर तालीम में यहाँ पे दावत देना चाहूँगा। वो आएँ और वेलकम स्पीच पेश करें आपकी ज़ोरदार तालीम में। असां वटि प्यार रुगो आहे प्यार, असां सभु नफ़रत खां बेज़ार, करे वठि पक अनल हक़ अनल हक़। रवादारी तहरीक साईं सिंधी में उर्दू में मिक्स कयूं था पिया। रवादारी तहरीक जा चेयरमैन साईं सैमसन सलामत साहब, वाइस चेयरमैन दीदार मीरानी साहब, इन प्रोग्राम जी ऑर्गेनाइजिंग कमेटी जा साथी पुनल सारियो साहब, ॿिया जेकी बि असांजा मानाइता महिमान अॼोके हिन 5 रवादारी फेस्टिवल में शरीक थिया आहिनि, सभिनी खे जी लतीफ़ जी एस एन ऐं रवादारी तहरीक तरफ़ां अवां सभिनी साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन रवादारी तहरीक जे हिन फेस्टिवल में शिरकत करे अॼु इहो साबित कयो आहे त सिंध धरती सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसान दोस्त माण्हुनि जी धरती आहे, प्यार करण वारनि जी धरती आहे, अमन ऐं अहिंसा जी सोच रखंदड़नि जी धरती आहे। रवादारी तहरीक जेका 5हों फेस्टिवल मल्हाए पई ऐं पंहिंजे सफ़र जो 6 साल शुरू करे चुकी आहे, उन जा मता ऐं मक़सद त अवां सभई दोस्त भले भत ॼाणियो था, पर असां वटि काफ़ी दोस्त मुख़्तलिफ़ उन्हनि जे ज़हननि में सुवाल आहिनि त रवादारी तहरीक जी पंजाब मां क़यादत आहे जेका रवादारी तहरीक खे लीड करे पई, सिंध जा इशूज़ आहिनि, बलूचिस्तान जा इशूज़ आहिनि, नंढनि सूबनि जा इशूज़ आहिनि, उन में रवादारी तहरीक जो छा स्टैंड हूंदो। असीं अव्हांखे ॿुधायूं था पिया रवादारी तहरीक बावजूदि इन जे हिकु गैर सियासी तंज़ीम आहे, पर उन जो स्टैंड मुकमिल तौर ते हिकिड़ो तरक़ी पसंद सेक्युलर इंसान दोस्त ऐं सियासी स्टैंड आहे, जेका इन में ईमान रखे थी त का बि समाज में तब्दीली सियासत खां सवाइ नथी अची सघे।
ऐं साॻे टाइम ते रवादारी तहरीक सिंध जे वसीलनि जी जेकॾहिं पंजाब पुरलुट करे थो पियो, जेकॾहिं बलूचिस्तान जे वसीलनि जी पंजाब मां इस्तेसाली तबका पुरलुट कनि था पिया या नंढनि सूबनि सां ॿियाई वारो जेको रवैयो रखियलु आहे, उन में असांजो चेयरमैन सैमसन सलामत साहब ऐं सॼी रवादारी तहरीक मुकमिल तौर ते क्लियर आहे त सिंध जे या नंढनि सूबनि सां जेका बि ज़्यादती थींदी उन जो जेकॾहिं पहिरियों आवाज़ु उथंदो त उहो रवादारी तहरीक लाहौर जे हेडक्वार्टर मां उथंदो, जंहिंजो चेयरमैन सैमसन सलामत आहे। भले कालाबाग डैम जो इशू हुजे, भले सिंध जेका 70% असांजे रेवेन्यू जनरेट करे थी, सिंध जा जेके रिसोर्सिस आहिनि उन्हनि जी जेका पिलाइट आहे, उन्हनि जी जेका फुरलुट आहे, उन में असीं अव्हांखे मुकमिल तौर ते ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि खे, नंढनि सूबनि जे माण्हुनि खे यकीन दयानी करायूं था पिया त जेको साईं GM सैयद जो स्टैंड हूंदो, जेको कामरेड इजाम साकी जो स्टैंड हुयो, उहो साॻियो ई असांजे चेयरमैन सैमसन सलामत साहिब जो रवादारी तहरीक तरफ़ां सिंध जे ऐं नंढनि सूबनि जे मुफ़ादनि जे लाइ हूंदो। असांजा काफ़ी दोस्त आहिनि जेकी तफ़सील सां ॻाल्हाईंदा। मूंखे अव्हां दोस्तनि खे भलीकार करणो हुयो, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर अव्हां सभिनी जो दिलि जी गहराइयुनि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं ख़ासि तौर ते रवादारी तहरीक हैदराबाद जी टीम जंहिंजो साईं पुनल सारियो साहब ऑर्गेनाइज़िंग कमेटी जेका हिन प्रोग्राम जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी आहे, तमामु ज़बरदस्त नमूने सां हुन न सिर्फ़ु महिनत कई आहे पर उन सां गॾु हुन जेकी ॿाहिरियां दोस्त आया आहिनि उन्हनि जी ख़िदमत चाकरी ऐं उन्हनि जी सहूलियत जे लाइ सॼा इंतज़ाम कया आहिनि, जंहिंजे लाइ आउं संदसि ऐं संदसि जी टीम जो थोराइतो आहियां। आख़िर में भिटाई जे हिन बैत सां मोकिलाणी थोरा में थोरा मूं ते मारोड़नि जा थर में वारी थोरड़ी तिहां घणेरा भलायूं ऐं भेरा घणे घणिया केतिरा। महिरबानी।